वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन जी बाकायदा शुरुआत कंदासीं। अहम ख़बर सां सिंध हाई कोर्ट में इम्कानी बरसातुनि ऐं बोर जी सूरतयाल ऐं हिफ़ाज़ती क़दमनि बाबति दरख़्वास्त ॿुधणी थी आहे। अदालत चीफ सेक्रेटरी सिंध सेक्रेटरी आपाशी ऐं ॿियनि खे नोटिस जारी करे 15 जुलाई ताईं जवाब तलब करे वरितो। दरख़्वास्त गुज़ार मोहम्मद ख़ान चयो त हिन साल बि मुख़्तलिफ़ इदारनि पारां मामूल खां वधीक बरसातुनि जी अॻकथी कई वई आहे। हुकूमत जी नाक़स हिकमत अमली सबबि 2010 ऐं 2022 जी ॿोॾि सबबि अवाम सख़्त परेशानीअ खे मुंहुं ॾेई रहियो आहे। दरख़्वास्त गुज़ार जो इहो चवणु आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां आवाज़ जे रिपोर्टर शहज़ाद जलबानी खां। जी शहज़ाद, कहिड़ा तफ़सील ॿुधण जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, कराची सिंध हाई कोर्ट में इम्कानी प्रशासन ऐं बोर्ड जी सूरतहाल ऐं हिफाज़ती क़दमनि बाबति दरख़्वास्त जी ॿुधणी थी आहे। अदालत चीफ सेक्रेटरी सिंध सेक्रेटरी आपाशी ऐं ॿियनि खे नोटिस जारी करे छॾिया आहिनि। अदालत जुड़नि खां 15 जुलाई ताईं जवाब पिणु तलब करे वरितो आहे। दरख़्वास्त गुज़ार मोहम्मद ख़ान जो चवणु हुयो त हिन साल बि मुख़्तलिफ़ इदारनि पारां मामूल खां वधीक बरसातुनि जी अॻकथी कई वई आहे। दरख़्वास्त गुज़ार वधीक दरख़्वास्त में ॼाणायो त इदारनि खे इन हवाले सां इंतज़ाम करणु घुरिजनि। दरख़्वास्त गुज़ार दरख़्वास्त में इहो पिणु ॼाणायो त हुकूमत जी नाक़स हिकमत अमली सबबि 2010 ऐं 2022 जी ॿोॾि सबबि जेको आहे अवाम सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रहियो आहे। अञा ताईं जेके हुनजा मुतासिर आहिनि उहे हुन मुश्किलात खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। दरख़्वास्त गुज़ार जो वधीक इहो पिणु चवणु हुयो त बरसातनि ऐं ॿोॾि जी सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ कयल इंतज़ामनि ते वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत खां रिपोर्ट तलब कई वञे त उन्हनि कहिड़ा इंतज़ाम कया आहिनि। ठीक है शहज़ाद, तव्हांजी महिरबानी अपडेट करण जे लाइ।